राजा जी मां हाँ ये हालन पे रोजगार जा अज त एकड़ी मच्छी भी कान लगी। छा थी वियो आहे समुंड खे? माझी वो माझी वो माझी वो माझी वो माझी वो समुंड खे भूले नक में नंथा विझी छॾिया आहे। नंढियूं वॾियूं मच्छियूं सभु मेड़ो सड़ो खयो वञे। पर हिते त अञा के बि भोलू नाहे लाथो। पर असर त हुनजो हिते बि पियो आहे न रहीमा। न त हिन समुंड में प्यार उछलाए वरी कढंदोसि त रुगो मच्छियूं ई मच्छियूं बि फटकंदियूं हुयूं। हाणे इहो रछ कमु नथो करे। तूं रमी खणी ईंदो कर। राजा जी मां न की रमी न की रछ हाणे त हिन धंधे मां किरत थी अचे। दिलि त चवे थी त हितां भूंगा पटे हली कंहिं ॿिए देश में गुज़ारो करियो। नको ही असांजो अभाणो धंधो आहे। इनके छॾे केॾां वेंदासीं? बाक़ी रोज़ी त रब जे वस आहे। अॼु न त सुभाणे ज़रूर ॾींदो। असांजा अबा ॾाॾा हिन समुंड ते मरी खपी विया पर पाण अॼु बि उते जो उते आहियूं। पंहिंजे बदन ते सवला कपिड़ा बि पातल न आहिनि। अञा त थिए राजूल जी शादी बि कराइणी आहे। उन लाइ पैसा ॾोकड़ गॾु करणा आहिनि। आऊं त चवां थी तूं वञी एनजीओ वारनि खां कर्ज वठ। हिकिड़ी नंढी होड़ी वठी पंहिंजे धंधे सां लॻी वञ। एनजीओ वारनि खे सिफारिश खपे। पंहिंजी सिफारिश केरु कंदो? हू माणक आहे न। माणक खे चओ। माणक वटि एनजीओ जा माण्हू ईंदा आहिनि। कर्ज़ त मर्ज़ आहे। जेकॾहिं वक़्त ते ॾेई छॾियोसीं त ठीकु आहे। जे न त हू असांजो जीअण हराम करे छॾींदा। अलाह भलाई कंदो। तूं हाणे वधीक परेशान न थी। आऊं हलां थी तूं माणक सां मिलंदो अचिजां। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।